कहिड़ो तरफ़ वठी आयो आहे अॻे वारो छल भलो हुयो न वरी तेल वधी अचे त तिनो तिनो वञी उतला त माथे अरे तोरा तक तरह धो लटा हल बाग बाण काॾे वरी अरे अबा मत सबीर अंदर वेठो लिकी आहे चकवार अच अरे ॿाहिरि निकिर बाबा हेॾे अचां थो यार होॾे अंदरि विया त पाण बि नथा ॾियो हुते वेही करे हिते वरी हेॾो हे चरियो हेॾो तूं बि बसि पंज लखे बसि हाणे हिते विया थो मां बसि असांखे कमु हाणे घणो वरी पढ़णो वरी वरी खाता वाता छा नौकिरी करणो आहे त वरी करण बि नथा ॾियो वे अब्बा वे हेॾे किथे त था इहे एॾा त तपला मेरा त न हाणे तलिया मुंहिंजे भाउ वाला तले वाला त आहे हे अबो बि मेरा तले तूं बि मेरा तल अरे केरु थो हेॾा मेला वरी पाण वरी भला भला बर्तन वाला हे बि बर्तन वाला भले हे बि बर्तन वाला हेॾे ॾिस दिदे ना अता त वरी हे तला हे वरी तला भला तलाण गदल हीअं करे हा हीअं करे दवा त पोइ अथा थींदा न ईअं न था अरे त बागा हे छा थो करे रे कटते चपाती त तरो बाबा ये छतो लता रे बाहर कटी तो न मारे पवरे अरे वाह अबा तपा तलियो आहे रे ता हे तो इनके फल से लता ना तरो निकली वेंदो त वरी फल से पानी पी लंदो न लता भी फल से पी लंदा ए तो ठाणो वरी निस आई बात तू न चवंदो आहे चरियो आहे निस केड़ो अकुल दस केड़ो सोनो ॻाल्हाए थो अरे अब्बा जबीर तू ये टीप त न देस छोरा जो मोकारो करे छड़ी दे वरी सॼे घर जा धाम भञी फिटी कंदी वरी चले के तू वरी तो टीप इन चले के वरी जेको 90 नुक़सान जी केड़ी खबर तू वरी चेस तो कुल वारो आ भाई वाह छाड़ो है न दे न के टीप बाबा छड़े करे न को नुक़सान हा थई मां चलो हे छालो ॾिसो अदा हे ॾिसो हे छालो मां चलो हे लता धवा मां तो सपाई मां तो हाल थे थाम तवा माने पतला तलो मां चरबट ईअं न आहे ॻाल्हाइबो पीस हाणे पीस ईअं ॻाल्हाइबो आहे हाणे अबे इज़त कबी आहे ईअं न ॻाल्हाइबो आहे हेॾा मेला फिरंदा हे लॻो यार हुते त माई तव्हां तो थादी तला हुते त वाधो आहे न अता ते थलो आहे हेॾा त थलो अता ते वेल में विझंदा बस पाण अरे हद काॾे त तरा बना बकस खराब त त बाती तारे थन्या पुछा छरे ने भाग अने मरद में हेने चारे त हालत थन्या माके विझा छरे अरे हेॾे थन्या हेॾे काॾे तो पाणी हाणे सॼो मुंहुं लटा हे पिसाए छॾे ऐं पाणी हणी हेॾे माखे काॾे हई पाणी अॻोणे हुन अबा खे हई हाणे वरी माखे हई असां वञूं अंदरि उथी बसि होॾे थो वञी चरबट तारीफ़ कई वई वरी तॾहिं अले बाती तारे थंजा था अबो बि अथव हेॾे न थंदे तूं बि अथव हेॾे न थंदे पाण तारे थंजा अरे मर थो वञी असां हितां हाणे काॾे उथी वञी अंदरि वियो भली चरिया फिराई अड़ाए चंबो में वरी हाणे फिर ते हथा वरी दवा तो छा कया लता बि ठही नथा धोअण वारा धोबी आहे मां चई मत लो बता कयो हे बि लो बतले तू बि लो बतले हथ धोलायो न पोइ हाणे मां तव्हां धता मुंहिंजी थो धंधो चला मन चलो बतल वाला लता हे बि बतल वाला पाल पायो था अरे पुट ॻाल्हि ॿुध न तूं हिन चरबत खे वठी ॾे कमु कार हिनखे बि काथे हथी को करेसि भाई ॾिसां थो मां बि चवां थो न कंहिंखे ॾिसां सही न हमरा खे चयो आहे हिकिड़े खे हाणे उनखे अॼु ॾिसां थो वरी हिन चढ़े कमु वठी ॾियां न बि छा कयो हिते पिसाए छॾे किताब मां हाणे अंदरि विया आहियां त तूं हिन सां मुंहुं ॾे हेॾे मूंखे हिते न ईंदो लिखणु केवल हुनखे पाणी बि केवल मूंखे पाण तम न तरल था हुते बि न तरल ॾियनि था वरी छा तव्हां हिन तां मां चवां थो न हाणे छा चवां अरे चोरा छा थो दबरे वरी दिमाग़ पंहिंजे मुंहुं बि ॻाल्हाए त हे बि अंदरि वञी वेही रहियो हो बि वरी हाणे पंहिंजे मुंहुं मथो हणे थो छा थो ॻाल्हाए चयो चुप करे थो लटा भाउ ॾिस हणे मथो मां ईअं त तयार न ॿियो छा मताल तयार थिया ॿई ते तयार थिया दिलो हेतिरो हा असांखे बि त हीअं फिलहाल तीन हे त टेपां वारे कॾहिं न था को ॾिसे पाले वारो तो थता हाणे असांखे दवा त थादी तलायो रब थलो बस बस हथ आनंद
एतिरो तव्हां भला माते माते असांजे पेट में दूर पइजी वियो आहे थुतो हिते तव्हांजी मर्ज़ी आहे थुतो न थुतो हाणे हथां जे हारे जान तुती। दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर निड़ खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो। महिरबानी।